थो तोखे ऐं दिलवा हिकड़ी ॾियां थो तोखे प्यारे दिल जी पारत थई कसम खुदा जो तो सां मुंहिंजी मोहब्बत थई ला 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 चल की जा तोखे तो सां दिल आहे दिल में हूंदी याद तुंहिंजी हर पल आहे मां भी मरां थी तो ते यकीन तू रख जाए छाप से दुनिया गाल में कह जी बुध जाए है दिलवा हिकड़ी दियां थो तोखे है दिलवा हिकड़ी दियां थो तोखे प्यारे दिल जी पारत थई कसम खुदा जो तो सां मुंहिंजी मोहब्बत थई हेलो आवाज नथो अचे हेलो तू हिते कीअं तव्हांखे का नॉलेज आहे त ही वाक़ियो कीअं पेश आयो आहे मूंखे का बि ख़बर नाहे त ही वाक़ियो कीअं पेश आयो आहे साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे हेॾो वॾो काज ऐं घोट जो वाल साहब गुम रिलैक्स असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हांखे कुझु ख़बर आहे त हिन जो वालिद साहब किथे आहे साहब हुनजो वाल साहब बेहोश थी चुको आहे असां त प्रोग्राम इंजॉय कयूं पिया अचानक ठका थियो को हेॾां वियो त को होॾां वियो ऐं घोट जो वाल साहब गुल वठण जे लाइ ॿाहिरि वियल हुयो ऐं जीअं आयो त ही माहौल ॾिसी हू बेहोश थी वियो ओके आई नो तव्हां हुनखे होश में आणण जी कोशिशि कयो ऐं जीअं होश में अचे त हुनखे असां न मोकिलियो ऐं तूं केरु आहीं मां हिन जो दोस्त आहियां कातिल कहिड़ो बि चालाक हुजे पर असांजे ॾियार खां बची कोन सघंदो हिते जेके बि माण्हू आयल हुया उन सभिनी जा बयान थींदा ऐं कातिल जो गिरबान जल्दी असांजे हथनि में हूंदो ओके सर हाकिम दोनों खे कॉल कयो जिन जो लाश खणा अस्पताल पहुचाए ताकि इनमें पोस्टमार्टम करे यार ख़बर नाहे त कहिड़े ज़ालिम ज़ुल्म कयो आहे ऐं असांजो असांखां यार जुदा करे छॾियो अथनि जी हाँ बिल्कुलु रशीदा जमील असांजो ॿाहिरनि जहिड़ो दोस्त हुयो ॾिठई न राति खां वठी जमीला जे पीउ जी बि तबियत ख़राब थी पई आहे अलाह हुन ॾे ख़ैरु करे हाणे असां अहिड़ो दोस्त किथां ॻोल्हींदासीं जेको सिर्फ़ु असांजो दोस्त न पर मददगार बि हुयो ऐं हिकु ॾींहुं मुंहिंजी अमड़ खे सख़्तु बुख़ार हुयो ऐं जेब में हिकु रुपियो बि न हुयो ऐं मां तमामु उदास हुयुमि ऐं मूंखां उदासी पुछी मूंखे 2000 ॾिना हुयईं ऐं चयईं त वञी पंहिंजी अमड़ जो इलाज करा न रो यार न रो तूं छा थो सोची रुगो हुन तोसां चङाई कयूं आहिनि मूंसां बि हुन अहिड़ा खोड़ कुर्ब कया आहिनि जेके विसरण जहिड़ा न आहिनि ऐं हा मुंहिंजी नंढड़ी जो सॼो इलाज हुन करायो आहे हाणे इहो सोचे छॾ पुलिस सभ खां अवल असांखे घुराईंदी मां इहो सोची सम्झी वेठो आहियां त समूरो ॿार असां ते पवंदो छाकाणि त जमील जा घाटा ऐं वेझा दोस्त असां ई आहियूं रुस्तम किथे आहे ज़ाहिर ई न आहे किथे रुस्तम त न यार न अहिड़ी त बकवास न कर रुस्तम भली हुन सां दंद चक ॾींदो पर
ईअं नथो थी सघे। रुस्तम अहिड़ी हरकत कॾहिं बि नथो करे सघे। घटि में घटि तूं त ईअं न चओ न। ऐं हा, पुलिस जे अॻियां बि इहा बकवास न कजांइ। ठीकु आहे, पर रुस्तम किथे आहे? हूंदो कंहिं कमकार में। अॼुकल्ह जे दौर में कंहिंखे वानकाई आहे। अचु त हलूं। रमी साहब, मां तव्हांजे गम में बराबरि जो शरीक आहियां। मूंखे इंतिहाई अफ़सोस आहे त तव्हांजे नौजवान पुट जो क़त्ल हुनजी शादी जी राति ते थी वियो। साहब, मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजे नौजवान पुट जे अञा हथनि ते मेहंदी बि न लॻी हुई। रमी साहब, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो त तव्हांजे पुट जी या तव्हांजी कंहिंसां का दुश्मनी, का अणबणत, कंहिं ते को शक? चाचा, तव्हां साहब खे सही सही ॿुधायो। तव्हांजी या तव्हांजे पुट जी कंहिंसां दुश्मनी त न आहे? अगरि जेकॾहिं दुश्मनी आहे बि त कहिड़ो सबबु हुयो जो तव्हांजे पुट खे शादी जी राति गोली हयऊं? न साहब, मुंहिंजो कोई बि दुश्मन न आहे। साहब, मां हिकु शरीफ़ नायत सादो इंसान आहियां। शादी में दोस्त ऐं मुंहिंजा मिट माइट बि आयल हुया। भला मरहूम जी पंहिंजे दोस्तनि सां का अणबणत? सभु तमामु ख़तमु थी वई आहे। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं वॾनि हादसनि जा सबबु थियूं बणजनि। मता का नाराज़गी हुजे या अहिड़ो को सबबु हुजे? जी, मुंहिंजे पुट जा दोस्त बि उते ई आयल हुया। रमी साहब, तव्हां थोरो इहो ॿुधाईंदव त मता तव्हांजे पुट जी कंहिं दोस्त सां का दुश्मनी हुजे? छो जो तव्हांखे त ख़बर आहे त अॼुकल्ह दोस्त ई इंसान जो वॾो दुश्मन आहे। ऐं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं वञी खूननि ताईं पहुचंदियूं आहिनि। सर, बिल्कुलु असांखे शादी हाल में आयल माण्हुनि जा बयान खपनि, ऐं ख़ासि करे त जमील जे दोस्तनि जा। असांखे उन्हनि खां ई जांच करणी आहे त जीअं कार्रवाई खे अॻिते वधाए सघिजे। मतां को घस निकिरी अचे? हा हकम, इहा सलाह बहितर आहे। असांखे तमामु जल्द हिन केस ते वर्क करणु शुरू करणु घुरिजे। ॾिसो न रमी साहब, असांखे जांच जो रुख किथां शुरू करणु खपे, कंहिं त वाट सां असांखे लाहियो न। सभ खां पहिरियां त असांखे शादी हाल में जेके माण्हू शरीक थिया हुया उन्हनि जा बयान बि खपंदा, ऐं जिन दोस्तनि खे तव्हां दावतूं ॾिनियूं उन्हनि जा फ़ोन नंबर ऐं नाला असांखे तव्हां ज़रूरु ॿुधाईंदा। हाकिम साहब, तव्हां रमी साहब खे रिपोर्टिंग रूम में वठी वञो, हिन जो बयान बि रिकॉर्ड करायो ऐं जेके बि कानूनी कार्रवायूं आहिनि न सभई पूरियूं करायो। जी सर, मां हाणे ई चाचा खे वठी थो वञा ऐं बयान रिकॉर्ड करायां थो पियो। साहब, मुंहिंजे पुट जे खून सां इंसाफ़ थियणु खपे। साहब, मां इंसाफ़ थो घुरां। अचो चाचा। मूंखे त यकीन ई नथो अचे ही छा थी वियो। हा गुरु, मां पाण ॾाढी परेशान आहियां। मुंहिंजा तंहिंमहिल ताईं होशी खता लॻा पिया आहिनि। ओचितो अची ॾिस ठका थियो, को माण्हू हेॾां पियो भॼे, को माण्हू होॾां पियो भॼे। मां त गुरु सच ॿुधायां, मां त लताड़जी वई असां लाइ कंहिंजे हेठां। हेॾा ठका थिया, असुल माण्हुनि जी बाज पइजी वई। मां बि पंहिंजो सिर बचाए अलाए कीअं भॼियसि। हाय, मां त पैसनि वारो थेलो ई न खणी सघियसि। हा, असांजी ज़िंदगी जो अफ़सोसनाक वाक़ियो हुयो, पर गुरु हुनजे माउ पीउ जो वीचार जो लाइ छा थींदो। ऐं शीरी तरफ़ ते तो वञी ॾिस त सही केरु आहे। राति शादी वारे मौक़े ते तव्हां शादी हाल में मौजूदु हुयो? जी साहब, हुयूंसीं। माना त गुरु तूं आहीं, ईअं न? जी साहब,
मां त हिन जो गुरु आहियां। हिननि जा नाला छा आहिनि? अड़े साहब खे सभु पंहिंजा नाला ॿुधायो। हा हा छो न ॿुधाईंदासीं। मां गुरु आहियां। मुंहिंजो नालो बॉबी आहे। साहब मुंहिंजो नालो शीरी आहे। तुंहिंजो असुलु नालो छा आहे? तुंहिंजो असुलु नालो आहे या न? मुंहिंजो नालो नीली आहे। वॾी ख़ूबसूरत अदाकारा नीली जो नालो चुरायो अथई। साहब ही मूं नालो चुरायो न आहे, ही मुंहिंजो नालो मुंहिंजे गुरु ई मूं ते रखियो हुयो। हा ॿुधा त तुंहिंजे गुरु जो नालो छा हो? नाला पुछण ते नाग जो सिंगी वियो अथव। अञा त तफ़्तीश शुरू ई न आहे थी। पोइ मैडम भला असां फ़क़ीरनि खां बि तशवीश कंदव छा? हर उन माण्हूअ खां जांच थींदी जेको शादीअ जे दौरान शादी हाल में उते मौजूदु हुयो। असां पुलिस वारा इन जे करे आया आहियूं जीअं सुभाणे तव्हां थाणे ते अची पंहिंजा बयान रिकॉर्ड करायो ऐं का बि ग़लति बयानी ऐं चालाकी हिते न रहंदी। ऐं हीउ तमामु हिकु सीरियस केस आहे। ख़बरदार, जेकॾहिं तव्हां सभिनी मां कंहिं बि ग़लति बयानी कई न त सिधो उनखे असां जेल में टंगींदासीं। जी साहब, जेको बि असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं उहो असां सभु ॿुधाईंदासीं। अचो मुज़ाकर ऑफिसर। जी सर। हा गुरु, तूं छा ॾिठो? मूं ॾिठो सॼे हाल में ख़ुशी फैलियल हुई ऐं असां उते माहौल खे ख़ुशि रंग करण जे लाइ उते डांस जे लाइ बुक थियल हुयासीं ऐं अचानक ठका थियो ऐं माण्हुनि में भाॼ पइजी वई। अच्छा, तव्हां इन करे भॼी वियो त मथां गोली तव्हांखे लॻे? हा छो न भॼी वेंदुसि, मूंखे साह प्यारो कोन आहे छा? मूंखे त 100% ख़ौफ़ हुयो। ॿी का बि ख़बर न आहे कंहिं मारियो छा थियो। चङो हाणे हिते सही कर। चङो हाणे गुरु तूं हल। बॉबी तूं वेह कुर्सीअ ते। ॿुधा त तो छा ॾिठो? ॾिसो बाबा, जेका बि ॻाल्हि आहे तव्हां सच सच ऐं साफ़ साफ़ ॿुधायो। तव्हांखे डिॼण जी काई बि ज़रूरत न आहे। साहब फायर थियो ऐं असां भॼी निकितियूंसीं, ॿियो कुझु ॾिसण जो मौक़ो ई न मिलियो। इन जो मतिलबु त शादी हाल में कोई बि माण्हू बाक़ी न रहियो। फायर थियण खां पोइ सभु हलिया विया। अच्छा, तव्हांजो कंहिं ते शक आहे? कंहिं मारियो, कीअं थियो, का बि ख़बर न आहे। सोचतो ठकाव थियो, सभु शादी हाल मां हलिया वियासीं। अच्छा, चङो हाणे हिते सही कर। बॉबी हाणे तूं हल। हलो बाबा। हा कहाँ वियो? वियो। तो छा ॾिठो? साहब असां डांस पे कयो, ओचितो ठका थियो, वणनि मां पखी उॾरी विया। शादी हाल में दाहूं पइजी वियूं, को होॾां पियो भॼे, को हेॾां पियो भॼे। गुरु ऐं बॉबी अली गाॾी हलियूं वियूं, मां पंहिंजो सिर बचाए ॿाहिरि निकितसि। ऐं पोइ तूं बि गोली थी वई आहे, ईअं न? न साहब, मां गोलीअ खां सफ़ा तेज़ थी वियसि, सफ़ा राकेट। राकेट या ॿियो कुझु? जेकॾहिं ॿियो कुझु आहे त ॿुधा। बसि इहो आहे साहिबु जेको तव्हांखे ॿुधायोसीं। अच्छा, पोइ चओ तव्हां साइन कयो। साहब मां अणपढ़ियल आहियां, चओ त आऊंठो हणी ॾियां। मतिलबु त तूं आऊंठे छा पई? मिस अंगूठे छा बि हाणे ते आऊंठो। अच्छा, ओके ओके, अॼु जा बयान कंप्लीट थिया। हाँ, बाक़ी जा सवाल जवाब या जांच असां जमील जे दोस्तनि या फैमिली मेंबर्स सां करे वठंदासीं। तव्हां वञी सघो था, ईअं न मुस्तफ़ा साहब? चङो हाणे नखरा न कर, हल। सदको वञाए, सॉरी। अस्सलाम वालेकुम।
न साहब, हिन हफ़्ते जी असां वटि का बि रिकॉर्डिंग न आहे। हैरत आहे, तव्हां हेॾो वॾो शादी हाल खोले वेठा हो ऐं तव्हां वटि CCTV न आहिनि। मूंखे त अफ़सोस थो थिए। सर, पहिरियां कैमरा लॻल हुया। थियो ईअं जो असांजे हिकु मुलाज़िम CCTV जा फुटेज कढी वीडियो वायरल करे छॾिया। अच्छा। हा साहब, असांजे समाज में अहिड़ा माण्हू न हुजनि त गुनाह जनम ई न वठनि। उन ॾींहं खां पोइ असां कैमरा हटाए छॾियोसीं। हा साहब, असांखे पाण अफ़सोस आहे त असांजे शादी हाल में एॾो वॾो वाक़ियो थियो आहे। अहिड़नि माण्हुनि जे करे त हीउ समाज बदनाम आहे। मुंहिंजो न बसि पुॼे त अहिड़नि माण्हुनि खे मां लाक में विझी अहिड़ो कुटको ॾियानि जो यादि कनि। ॾिसो, हिननि माण्हुनि खे अहसासु न आहे छा हिननि जूं माइरूं भेनरूं न आहिनि जो हू पराई नियाणियुनि जूं वीडियो वायरल था कनि। मुंहिंजे न बस में हुजे त सदोरा माण्हुनि सां उहो शर कयां जो हीउ यादि कनि, लाक में हिननि खे विझी अहिड़ो कुटको ॾियानि। ठीकु आहे नौजवान, असांखे तुंहिंजी ज़रूरत पई न त पोइ तव्हांखे थाणे ते तकलीफ़ करणी पवंदी। ठीकु आहे बाबा? अच्छा। सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेहो मैडम, वेहो गुलाम मुस्तफ़ा। थैंक यू सर। थैंक यू। सर, तव्हां हीअ ॾिसिजो त हीअ जेके नंबर आहिनि ही CDR आहे। सर, हिन नंबर ते फर्स्ट एंड लास्ट कॉल आयल आहे। हिन नंबर ते तमामु घणो कॉन्टेक्ट कयो वियो आहे। रुस्तम केरु थो थी सघे? सर, मूंखे लॻे थो त रुस्तम दोस्त थी सघे थो। हिन जा त ॿ दोस्त बयान कलम बंदि कराए विया आहिनि, पर उन्हनि त कंहिं टे जो ज़िक्र ई नाहे कयो। मतिलबु त उन्हनि असां खां इहा ॻाल्हि राज़ में रखी आहे। सर, बिल्कुलु ईअं ई ॻाल्हि आहे। उन्हनि असां खां ॻाल्हि राज़ में रखी आहे। सर, मूंखे बि ईअं ई थो लॻे। ठीकु आहे, पर रुस्तम खे कॉल करण खां अॻु में असांखे रशीद ऐं शाहिद खां रुस्तम जे बाबति मालूम करणो पवंदो। जी सर, बिल्कुलु सही, ईअं ई कंदासीं। त पोइ शायदि मुस्तफ़ा सां हलणु खपे। तव्हां असांखे रुस्तम जे बारे में छो कोन ॿुधायो? सर, असां कुझु बि न लिकायो। असां भला छो लिकाईंदासीं? ऐं साहिबु, असां सम्झोसीं त तव्हां रुस्तम खे घुराए करे मतां बयानु वठी छॾियो हुजे। अड़े, जंहिंजी ॼाण न हूंदी उनजो बयानु कीअं वठंदासीं? असांखे हुन बाबति पूरी इंफॉर्मेशन घुर्जे। सर, मां तो तव्हांखे ॿुधायां, रुस्तम शादी हाल में बि हो, पर क़तल वारे ॾींहं खां पोइ हू असां सां मिलियो ई न आहे। नोट दिस पॉइंट सर। हू जमील जो ऐं असांजो सुठो दोस्त आहे साहब। सुठनि मां ई बुरा ऐं बुरनि मां ई सुठा थींदा आहिनि। तव्हां ईअं कयो जो गुलाम मुस्तफ़ा खे रुस्तम जे बारे में पूरी ॼाण ॾियो ऐं हुनजी एड्रेस बि हिनखे ॿुधायो। सर, मूंखे त हिन रुस्तम ते पूरो शक आहे। ठीकु आहे गुलाम मुस्तफ़ा, तूं फ़िलहालु हिनखे वठी वियो यार। बहितर सर। हलो ॾे, हलो क्या थी? इते ही बीह रहो, भजण जी कोशिश न कर, मां चवें थो। अरे छा नालो भाई? नालो दे दई। रुस्तम नालो साहब। अच्छा, रुस्तम। तने तू पुलिस केस थी भजी पियो? साहब छो भजंदुसि? जेड़ी आही सोहनी तेरा, जेड़ी आही सोहनी तेरा नाज भला थई, सभई मुंह जा अंदाज भला थई।
खिल 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 प्यारी हीरी ॾे त ख़बर सॼो ॾींहुं थी फ़ोन हलाई इहो जेका इहो केस हुयो इन जो छा थियो? अञा त कुझु न आहे थियो पर पुलिस ते मीडिया वॾी कावड़ी वती आहे। माना अञा को बूटो नाहे भरियो। ख़ैर असांखे छा, तूं हौसलो रखजांइ ठीकु आहे न, परेशान थियण जी का बि ज़रूरत नाहे ठीकु आहे न। पर हुन मोबाइल जी सिम जो छा थींदो? न चरी अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे, नंबर तुंहिंजो आहे असां हुनखे भञी सघूं था, कुझु बि करे सघूं था, चेंज कराए सघूं था। तूं परेशान न थी सही आहे? मुंहिंजे ख़्याल सां त हाणे असांखे हलणु खपे, गुरु प्रोग्राम ते पहुची वियो आहे। इन त असांखे देरि थी वञे, प्रोग्राम शुरू थी वञे। हल 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 उथ न, मां तो छा थी चवां, कलाक थियो वेठी थी। मां तेरा सामान रखजां, तूं हल जेसि ताईं। ॿुधायो त जमील क़त्ल केस जी जांच किथे पहुती आहे? टीवी, अख़बारूं, सोशल मीडिया हर जाइ ते इन केस जा चोबोल आहिनि। सर असां इन केस जी जांच सब इंस्पेक्टर गुलाम अब्बास खे गॾियल तौर ते ॾेई छॾी आहे ऐं गुलाम अब्बास असांजो बहितरीनु महिनती पुलिस ऑफिसर आहे। मां ॼाणां थो त गुलाम अब्बास असांजो बहितरीनु महिनती ऐं बहादुर ऑफिसर आहे, पर रुगो ॻाल्हियूं करण सां मसइला हल नाहिनि थींदा। सर मां तव्हांखे वर्ज़ कंदो हलां त सब इंस्पेक्टर गुलाम अब्बास हिकिड़ो बहितरीनु नौजवान वर्कर आहे ऐं ज़बरदस्त पुलिस ऑफिसर आहे। सर हुनजे सीने ते डिपार्टमेंट जे तरफ़ां बहादुरी जा मेडल सजल आहिनि। मूंखे उमेदु आहे ऐं तव्हांखे बि यकीन थो ॾियारां त हू कामयाबु थींदो। तव्हांखे त ख़बर आहे अॼु जो दौरु सोशल मीडिया जो दौरु आहे। हितां जो नंढड़ो इवेंट 2 मिंटनि में दुनिया जो चकर लॻाए फेसबुक जी ज़ीनत बणिजी वञे थो। मां जेॾीमहिल बि ॿाहिरि निकिरां थो साफ़ ई माइकूं खयूं बीठा आहिनि। बसि इहो सुवालु अथनि त जमील मर्डर केस जो छा थियो? जी सर तव्हां बिल्कुलु सही था चओ। मूंखे बि मक़तूल जो वालिद मुख़्तलिफ़ हंधनि खां प्रेशर थो कराए। सर असांजी पूरी पुलिस टीम पंहिंजो फ़र्ज़ु पूरी ईमानदारी सां निभाए रही आहे। मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त तमामु जल्द जमील क़त्ल केस जूं हक़ीक़तूं मीडिया ऐं आवाम जे अॻियां अची वेंदियूं। जॾहिं हक़ीक़त जी ख़बर पइजी वई त पोइ कानून जा हथ मुजरिम जी गिची में हूंदा इंशाअल्लाह। साहब हू मुंहिंजो सुठो दोस्त हुयो। मां हुनखे काफ़ी ॻाल्हियुनि बाबति रोकींदो हुअसि, पर हू मुंहिंजे सम्झाइण ते मूंखां नाराज़ थी वेंदो। साहब कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते नाराज़ थींदो हुयो? हू हुसन परस्त हो साहब। मां अहिड़नि हरकतुनि खां खेसि रोकींदो हुअसि साहब, पर हू मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदो ई कोन हुयो। लॻे थो तूं ॻाल्हियुनि खे ट्रेक ॾेई घुमाए फिराए असांखे बेवकूफ़ करण जी कोशिशि थो करीं। हा असांखे सही ॻाल्हि ॿुधा त कहिड़ियुनि ॻाल्हियुनि तां तव्हांजा इख़्तिलाफ़ थींदा हुया। क़बूल छो थो करीं? हा क़बूल छो थो करीं त हीउ क़त्ल तो कयो आहे? ईअं न चओ साहब, तव्हांजे इन जुमलनि सां मुंहिंजी दिलि आज़ारी थी थिए, ॼण त मुंहिंजी दिलि ते दाग़ थो लॻे। पुलिस जे साम्हूं वरी फ़लसफ़ा थो ॻाल्हाईं? पंहिंजे दर वटां त कुअनि वांगुरु पियो टोड़ीं। उन वक़्तु मां तव्हांखे अचानक ॾिसी डिॼी वियोसि, पर हाणे मुंहिंजे अंदरि को बि ख़ौफ़ न आहे, छो त मां हक़ ऐं सच ते आहियां। साहब मां पंहिंजे दोस्त जो क़ातिल न आहियां। मां हक़ ऐं सच ते आहियां। मां ईअं कीअं थो करे सघां? पर हुन जा फ़ोन ते राब्ता त सभिनी खां वधीक तोसां थियल आहिनि। हा साहब, पर हाणे त हुन हद करे छॾी साहब। पर छा? मूंखे चवंदे इंतिहाई शर्म थो अचे साहब। हुन जा वेझा तालुक़ खदरनि फ़क़ीरनि सां हुया साहब। जमील मुंहिंजो बहितरीनु दोस्त हो साहब।
जमील तू इहो सुठो कोन पियो करी। आख़िर इन खदड़नि फ़क़ीरनि सां तुंहिंजो वास्तो कॾहिं खां थियो आहे? यार रुस्तम, मूंखे अलाए छा थी वियो आहे ऐं मां हुनजो दीवानो थी वियो आहियां। ओ दीवाना, इहो कमु सही न आहे। तूं हिकु शरीफ़ ख़ानदान जो आहीं ऐं तुंहिंजो वालिद साहबु मोतबर माण्हू आहे। कुझु तुंहिंजी इज़त जो ख़्यालु कर। हू अते तो तुंहिंजे लाइ रिश्ता ॻोल्हींदो ऐं तूं। उहो त आहे, पर यार मां हुनखे धोखो नथो ॾेई सघां। यार हू तमामु कमज़ोर दिलि जी मालिक आहे ऐं मां आहिस्ता आहिस्ता हुन मां हथु कढे वेंदुसि। बसि कुझु देरि इंतज़ारु कर। ठीकु आहे, वरी बि तूं सोच, जेकॾहिं तुंहिंजे वालिद साहब खे ख़बर पई त ऐं तुंहिंजी अमड़ वेचारी केॾी बीमार थी रहे, कुझु त उनजो ख़्यालु कर। सही आहे यार, मां कोशिशि कंदुसि। हाणे कई न कम वारी ॻाल्हि, अचु तोखे चांहि पीआरियां। हू 24 कलाक हुननि सां गॾु हूंदो, कॾहिं त शहर में हुननि सां गॾु बि हूंदो ऐं कॾहिं त हुननि जे घर बि वेंदो। पर गुरू समेत कंहिं बि खदड़े फ़क़ीर असांखे हुन सां तालुक़ बाबति कुझु बि नाहे ॿुधायो ऐं न वरी हुननि हुन सां दोस्ती बाबति ॿुधायो आहे। साहब, हो ईअं चरिया थी विया आहिनि जो तव्हांखे ॿुधाईंदा? ठीकु आहे, फ़िलहालु तूं वञी सघीं थो, पर असांजी इजाज़त खां सवाइ शहर खां ॿाहिरि काॾे बि न वञिजांइ। तोखे केॾी महिल बि असां घुराए सघूं था। हा साहब जी, इहा ॻाल्हि यादि रखजांइ, मता विसारे छॾी। साहब, दोस्त जे कातिलनि खे पकड़ाइण लाइ मुंहिंजी ही जान बि हाज़िर आहे। तव्हांजो जॾहिं बि हुकुम थींदो मां हाज़िर थींदो साहब। ओके, यू कैन गो नाउ। तव्हां मढ़ीअ ते चढ़ाई करण जी तयारी कयो।